नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। महमद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो पुलिस की भत्ताखोरी ऐं मंशात जो विकिरो आम जो पर्दो फाश करण ते मोरो पुलिस मोरो मीडिया प्रेस क्लब के नौजवान सहाफ़ी परवेज़ सिंधीअ ते ॾमिरजी पई ख़बर थो हलाई। नशे में धुत ते अहलकार आपे मां निकिरी विया। सहाफ़ीअ खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले कियो वियो। सहाफ़ियुनि जी मुदाख़िलत ते आज़ाद हिरासान करण ते कॾहिं बि कलम जी हुरमत जो पायमाल थियण न ॾिबो। लाकअप त छा पर भली जेल मोकिलियो वञे परवाह नाहे। सहाफ़ी परवेज़ सिंधी सहाफ़ीअ जी गिरफ़्तारी थियण ते मोरो पुलिस ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं क़ौम परस्त अॻवाननि पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे एहतजाज कियो वियो ऐं मोरो थाणो जे बदमस्त पुलिस अहलकार जेकी पाण अशे कारे जा मालिक सॾराए थो शहरी तोड़े सहाफ़ियुनि खे टारगेट पिया कनि। कंहिंजे इशारनि ते हक़ सक़ जी रोकथाम कई पई वञे। क़ौम परस्त अॻवान जीअं सिंध महाज़ इब्रार मेमन वाई साहब मोरो सदाम कलोड़ो सिंध यूथ एक्शन कमेटी सिंगार अली चांडियो सिंध सभा अॻवान देशी आबिद अली अबड़ो सोशल वर्कर बदर लांगा फिरोज़ सोलंगी सत्तार शाह ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट सेशन जज नौशर फिरोज़ IG सिंध DIG शहीद बनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ का मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी अणधुरी जांच करे पुलिस अहलकार बदली करे को शुनास इंसान पसंद नौजवान मुक़रर कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सियासी माण्हुनि खे हेरासमेंट करण लेखकनि खे हेरासमेंट हिन जे ख़िलाफ़ जेको इहो एहतजाज आहे पुलिस गर्दी ऐं पुलिस गर्दीअ जी जेका सूरत में दहशतगर्दी कई पई वञे शहरी माण्हुनि सां सियासी ऐं सहाफ़ी कलम निगारनि सां उन जे थ्रू अॼु असां क़ौम परस्तनि ऐं सिंध यूथ एक्शन कमेटी जे दोस्तनि गॾिजी हिते एहतजाज कयो आहे। असल में मामिलो इहो आहे त राति परवेज़ सिंधी जेको हिकिड़ो सहाफ़ी आहे सोशल वर्कर आहे जेको सिंध यूथ एक्शन कमेटी जो अॻवान बि आहे उहो बर्फ़ जो हिकिड़ो नंढिड़ो कारोबार कंदो आहे। सो बर्फ़ जे कारोबार जे सिलसिले में उहो पेमेंट वठण जे लाइ ऐं मोरे तालके में सॼे में तक़रीबन राउंड हणंदो आहे। तो राति हू बर्फ़ जी पेमेंट वठी सिंध कॉलोनी वारे पासे खां जॾहिं वापसी कयूं पिए त पुलिस जा जेके SHO जेको नारे जो साहब या DSP यारमो रिंद जा जेके बदमाश ऐं जेको फुल फ्लोर जेके छॾियल सिपाही आहिनि जेके वक़्तनि बर वक़्तनि तज़लील कनि था शहरी माण्हुनि जी सहाफ़ियुनि जी जेको सियासी माण्हुनि जी। सो उन्हनि जेको